हाणे वक्त अची वियो आहे त असां चाकर खान खे तुप करे छॾियसि। जे असां ढराई कईसीं न त भाऊ असांखे चाकर खान घोटे छॾींदो। सोड जाबिर त चाकर खान के सांवल खान जी ॻाल्हियुनि जे मथां यकीन अची वेंदो। ॾिस सुकू, असां चाकर जे साम्हूं रुॻो कूड़ हयासीं। घणा कूड़, घटि में घटि 80-90 कूड़ त हणी चुका आहियूं। ऐं सांवल जेको कुझु ॿुधाए पियो चाकर खान खे उहो त सच आहे न। चाकर खान खे जेके बि महिल ॻाल्हियूं मिलनि थियूं न उहो सांढींदो थो वञे। जेॾी महिल हुनखे पूरी पक थी न पोइ असां ॿिन्हिनि धुरनि खे घुराए विच में भलो सां रखंदो। पोइ विझंदो नोड़ गिचीअ में। उहा ई ॻाल्हियूं वरी दोहराईंदो जेकियूं असां हुन सां करे चुका हूं। जॾहिं भलो साईं विच में आयो न पोइ त असां कूड़ हणी कोन सघंदासीं। जॾहिं असां पंहिंजियुनि ॻाल्हियुनि खां फिरण शुरू कयोसीं न हो तूं छा थो सम्झी चाकर खान असांखे खीर खंडु करे भाकुर पाराईंदो या असांजी निड़ीअ ते लत रखे असांखे ज़हर जा वटा पियारींदो। त पोइ सौट असांजी मौत पक्की सम्झी छॾिजांइ। इन करे असां मरण नथा चाहियूं। मरणो चाकर खान खे ई पवंदो। चाकर खान जे मारण खां पोइ पूरी मिल्कत जो मालिक इहा हसीना बेगम बणिजी वेंदी। पोइ अहिड़ो वक़्तु ॾिसी हसीना सां मां पाण निकाह कंदुसि। शादी करण खां पोइ वक़्तु आयो न त इन हसीना खे घोटे विझंदुसि। पोइ सॼी मिल्कत जो मालिक ही जाबिर खान हूंदो। सोचो त तमामु बहितर अथई सोट जाबिर, पर यादि रखी छॾिजांइ इहो सभु कुझु करणु एतिरो आसान बि न हूंदो। ढूंढे तोखे हिन बारे में छा ॿुधायो ऐं हुन जी ॻाल्हियुनि में तोखे केतिरो कूड़ ऐं सच सम्झ में आयो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि में तोखे केतिरी सचाई लॻी इहा ॻाल्हि तुंहिंजी सोच ऐं अकुल ते आहे। सवाल जॾहिं तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां त तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे सचियूं लॻंदियूं आहिनि ऐं दिलि कंदो आहे त तो ते यकीन कयां। पर जॾहिं वञी रोंडे ऐं जाबिर जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां त पोइ मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं कूड़ियूं ऐं मनघात लॻंदियूं आहिनि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।